सॼी सिंध पिरी जो पाछो आहे। कई जॻहियुनि ते वेंदा आहियूं, सॼी सिंध में का बि अहिड़ी जॻह कोन्हे, बल्कि पूरे मुल्क में अहिड़ी जॻह न आहे जिते न विया हुजूं। पर सची पची नूर मेमण में का अहिड़ी कशिश आहे जो अलाए केतिरनि ॾींहंनि खां इहो हीअं में हिकिड़ी हुरखुर हुई त यार नूर वटि वञिजे, ऐं उहा हुरखुर अॼु ई असांजी पूरी थी आहे। उहा इन जे करे बि थी आहे छो जो नूर मेमण असांजो पिरी यार आहे। अहिड़ा पिरी यार असांजा ॿिया बि आहिनि, पर हीउ जेको कमु करे थो उहो हिकिड़ो सकाफ़ती कमु आहे, हिकिड़ो कल्चर जो कमु आहे, जेको आउं सम्झां थो मोहन जे दड़े खां अचे थो। उन जी सकाफ़त खे नूर मेमण साहब ई जेको आहे सो संभालियो वेठो आहे, ऐं असां बि उन जी कोशिशि में आहियूं त उहे शयूं असीं बरक़रार रखूं। उन जे करे मुंहिंजी दिलि बाग बहार थी वई आहे जो आउं हिकिड़ी सकाफ़ती सिंध जी मिठी घोड़ीडो वॼाईंदो आहियां, ऐं हीअ वरी सिंध जी सकाफ़त, ही अजरकूं, ही टोपियूं, ही अखर, ही बादशाही अजरकूं, माना उन दौर जा जेके डिज़ाइन आहिनि, या आउं सम्झां थो सिंध जी जेका बि सूंह आहे, जेको असांजो कल्चर आहे, उनमें जेकी बि इज़ाफ़ी जेके माना शयूं थी सघनि थियूं, जेतिरे क़दुरु उनखे निर्वार करे सघिजे थो, दुनिया लेवल ताईं नूर कयो आहे। सो ही थोरो घोड़ीडो भेरवी मां थोरो ॿ टे लाइनूं नूर साईं जे नाले ऐं हिन सिंध जे नाले, हिन कल्चर, हिन सकाफ़त जे नाले।